अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर नवाबशाह मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾेरी जी नवाबशाह में लॉकडाउन के 27 ॾींहं आहे ऐं लॉकडाउन जो असर ऐं घुर्बल नतीजा हासिल करण में नाकाम थी रहियो आहे ऐं शहर में ट्रैफिक मामूल खां वधीक हली रहे। ॿिए तरफ़ कोरोना जे करे जिते 2 करंटीना सेंटर ठाहिया विया हुआ उन्हनि मंझां लेबर कॉलोनीअ मां दौड़ जे मदरसे मां 240 तबलीगी जमात जा नेगेटिव आया आहिनि। उन्हनि खे ज़िले इंतज़ामिया जे डिप्टी कमिश्नर ऐं सिहत खाते जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर तरफ़ां राहदारी ऐं कोरोना खां पाक या हर एक माण्हूअ खे धार सर्टिफिकेट ॾिना विया आहिनि। उन्हनि माण्हुनि खे उस्मानिया तबलीगी मर्कज़ में शिफ्ट कयो वियो आहे जितां उहे माण्हू पंहिंजे मागनि ॾांहुं रवाना थी रहिया आहिनि। उन सिलसिले में PMU अस्पताल नवाबशाह जे फोकल पर्सन डॉक्टर ज़ुल्फ़कार शाहाणीअ चयो आहे त मीडिया में जेके ख़बरूं हली रहियूं आहिनि त 94 कोरोना वायरस जा पॉज़िटिव मरीज़ आहिनि उहो दुरुस्त न आहे। उन सां आम माण्हुनि में मायूसी ऐं ख़ौफ़ फैलिजी रहियो आहे। असां वटि हिते सिर्फ़ु गुज़िरियल ॾींहुं 61 मरीज़ हुआ ऐं अॼु 63 थी विया आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ कोरोना वायरस जे करे जेके मज़दूर पोरियत ऐं होटलनि ते ॾियाड़ीअ ते कमु करण वारा पोरियत सख़्तु परेशान आहिनि। उहे दावो करे रहिया आहिनि त खेनि राशन न पियो मिले। हिननि मुतालबो कयो त असांखे राशन ॾिनो वञे त जीअं असां बुखुनि खां बची सघूं। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।